वारे लाइब्रेरी जो कम रोलड़े जो शिकार वारे जे स्कूलन जा शागिर्द रोडन ते निकरी आया। हथन में बैनर ऐं प्ले कार्ड खणी काज़ी गफ्फार लाइब्रेरी खां एहतजाजी रैली कढी। शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे फाज़िल राहू चौक ते पहुती त शागिर्दनि धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज में हाई स्कूल वारे, अलबदर पब्लिक स्कूल, मार्क पब्लिक स्कूल, मेहरान पब्लिक, जेम्स पब्लिक स्कूल समेत ॿियनि स्कूलनि जे शागिर्दनि शिरकत कई। इन मौक़े ते शागिर्द इतिहाद जे अॻवान राशिद अली चांडियो, शेरियार ख्वावड़, मुजीब चांडियो, भूरल शाह, इनायत अली ऐं ॿियनि चयो त करोड़े रुपयनि जी लाॻ सां लाइब्रेरी जी इमारत जो टेंडर थियो हो, जंहिंजो कमु हिन वक़्त ताईं मुकमल नाहे थी सघियो ऐं शागिर्द लगातार एहतजाज कनि था, पर ठला आसरा ॾिना पिया वञनि। ताज़ो बिल्डिंग्स डिपार्टमेंट तरफ़ां 50 लख रुपया मंज़ूर थिया आहिनि, जेके बि ज़ाहिर न पिया कया वञनि ऐं ख़दशो आहे त इहे पैसा हफ़्तो बि गिड़काए कार्रवाई में हड़प कया वेंदा। हिननि मुतालबो कयो त लाइब्रेरी जी इमारत सकाफ़त खाते हवाले करे रहियल कमु मुकमल करायो वञे। एहतजाज में सिंधी अदबी संगत जे अॻवान नजीब चांडियो, अवामी तहरीक अॻवान इरफान मन्नान, मोहसिन अबड़ो, जसाफ़ अॻवान निसार मीरानी, इलियास सुमरो ॿियनि पिणु शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची